नाज़रीन, ठटे ज़िले के वर शहर जो सेहत मर्कज़ एम्बुलेंस का महरूम है, जंहिं करे मरीज़ और उन्हनि जा वारस ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे नुहमान कली ख्वाजा। वर गुलामला रोड सां गॾु दातार ऐं पीरपठो रोड ते हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, एॾी वॾी आबादी रखंदड़ शहर वर जो सिहत मर्कज़ जेको एमएस डॉक्टर साजिद जी कोशिशनि बावजूद बि एम्बुलेंस खां मारूम आहे, जंहिं सबबु सीरियस मरीज़नि खे प्राइवेट गाॾियुनि में रेफर कयो वञे थो। इन दौरान केतिरा ई मरीज़ रस्ते ते पंहिंजी ज़िंदगी जी जंग हाराए वञनि था। एम्बुलेंस ऐं बिल्डिंग जी सहूलियत न हुअण करे डॉक्टर ऐं ग़रीब माण्हू मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरीन आवाज़ टीवी सां पंहिंजा ॾुख वंडींदे चयो त RSC वर है वो तकरीबन 30,000 पॉपुलेशन जो कैचमेंट एरिया उन अलावा ॿिया जेके ठटे जो एरिया असांखे लगे तो डुमाणी वगैरह गैलमोरी उन अलावा गुलामला पेशेंट बि असां अचनि था। हींअर जेको गुलामला टू पीरपठो वर पीरपठो रोड जेको आहे उहो अंडर कंस्ट्रक्शन आहे, त हिते जेके रोड हादसा आहिनि उहे महमूल बणियल आहिनि। ऐं असां हिते एम्बुलेंस जेका आहे अञा ताईं असांखे मिली कोन्हे। असां 2 लेटर लिखिया आहिनि, मथे मरफान खे लिखियोसीं, उन कापी असां डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर खे मोकिली आहे। तो मरीज़ तड़फंदो रहंदो आहे। असां ॾह छटी वारनि खे, अमन फाउंडेशन वारनि खे कॉल कंदा आहियूं, उहे हिते पुॼण में रोड अंडर कंस्ट्रक्शन आहे त कलाकु लॻी वेंदो आहे। इन दौरान मरीज़ जी जेका कंडीशन आहे उहा बेहतर ख़राब थी वेंदी आहे, जेके असांजे लाइ मसइला पैदा करे सघे। वसवारनि खे अॻु में बि लिखी चुका आहियूं ऐं डॉक्टर साजिद उनखे फ़ोन ते बि प्लस में रिटर्न में बि ॾिनो आहे त असांखे एम्बुलेंस खपे, छो जो एम्बुलेंस हिते हिकिड़ा रोड ट्रैफिक एक्सीडेंट जा केस घणा था थियनि। प्लस में जेके असां इहे मेटर्निटी होम शुरू कयो आहे त ज़ाहिर आहे त असांखे अहिड़ा केस बि मिलंदा जेके कॉम्प्लिकेटेड हूंदा। पुरज़ोर अपील तव्हांखे त महिरबानी करे असांखे एम्बुलेंस जल्द जल्द परमानेंट लेवल ते, ईअं न टेम्पररी लेवल ते अचे ऐं वरी तव्हां वठी ॾियो, त मुकमल असां वटि मुस्तक़िल हिते हुजे। परे परे जा स्टाफ आहिनि, शहर आहिनि, उन साइड जा माण्हू ईंदा आहिनि परेशानी हालत में, रातिनि जे टाइम ते, ॾींहंनि जे टाइम ते, को कुते खाधल, को रोड एक्सीडेंट जा, को परेशानी जा, को हादसे जा, पर उन्हनि खे वरी डॉक्टर रेफर कनि था ठटो मकली ते। ठटो मकली वञण जे लाइ उन्हनि खे को बि सहूलियत मुयसर न आहे हिते। जे सहूलियत मुयसर न आहे त केॾी महिल रक्शे में खॼो वञनि, केॾी महिल सुस्की में खॼो वञनि, केॾी महिल के गाॾी में। बजाए महिरबानी असां इहा दरख़्वास्त ॾींदासीं बाला ऑफिसरनि खे त असांजी इहा इन ते गौर कयो वञे ऐं असांखे अस्पताल में एम्बुलेंस ॾियो वञे। शहर में हेॾी वॾी अस्पताल आहे जेकी न एम्बुलेंस आहे असां वटि, न कोई माना कोई अहिड़ो सिस्टम आहे। 10:36 जेसिताईं पहुचे थी तेसिताईं हिते असांजो माण्हू ई को एक्सपायर थो वञे। असांजे डॉक्टर साजिद उन वॾी महिनत कई आहे पर वर में एम्बुलेंस नथी मिले। असीं वस वारनि खे अपील था कयूं त बिराए महिरबानी असांखे जेको आहे एम्बुलेंस ॾिनी वञे। जी नाज़रीन, तव्हां ते डॉक्टर्स जी ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त हिते एम्बुलेंस न हुअण करे असांखे वधीक तकलीफ़ महसूसु थिए थी। ऐं हिन जो इहो बि चवणु आहे त जे एम्बुलेंस ॾिनी वेंदी आहे त उहा कुझु टाइम लाइ ॾिनी वेंदी आहे, जेका बाद में वापसि वरिती वेंदी आहे। डॉक्टरनि जी ऐं शहरियुनि जी इहो पुरज़ोर अपील आहे त जेतिरो जल्द थी सघे असांजे अस्पताल खे एम्बुलेंस ॾिनी वञे, ताकी हिते जे डॉक्टरनि ऐं आम माण्हुनि जी बेचैनी ख़तमु थी सघे। कैमरामैन परवेज़ गंदोर सां गॾु नुहमान अली ख्वाजा, आवाज़ टीवी, घोड़ाबारी।